नाज़िर शहदादकोट में अॻूणे सूबाई वज़ीर MNA मोहम्मद अयाज़ उमरो जी टी वरसी सादगी सां मल्हाई वई। उन हवाले सां ॾिसूं था साजिद करल जी ही रिपोर्ट। शहदादकोट में जो है अॻूणे सूबाई वज़ीर MNA मोहम्मद अयाज़ उमरो जी आख़िरी आरामगाह ते मौजूद आहियूं, जिते जो है संदसि जी टी वरसी के सिलसिले में एक तकरीब कोठाई वही है। खेसि भेटा पेश करण जो है सिलसिलो हलंदड़ है। इन हवाले से इतने मौजूद जो अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू संदसि जी कयल ख़िदमतुनि खे कीअं था ॾिसनि। अदा मोहम्मद अयाज़ उमरो साहब जी टी वरसी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां वॾी शान और शौक़त सां मल्हाए रहिया ऐं अदा मोहम्मद अयाज़ उमरो साहब मुंहिंजो वॾे भाउ सां गॾोगॾु मुंहिंजो दोस्त बि हुयो, छो जो असां ऐं अदा अयाज़ पंहिंजी ज़िंदगी तक़रीबन गॾु गुज़ारीसीं। ऐं अदा मोहम्मद अयाज़ उमरो जो जेको फ़लसफ़ो, जेको हुनजी मिशन हुई, जेको हुनजो उथणो ग़रीब माण्हू ग़रीब आवाम जी ख़िदमत हुई, जेको तव्हां अॼु अदा अयाज़ जी टी वरसीअ जे मौक़े ते ॾिठो त आवाम जा अंबार माण्हुनि जा मुख़्तलिफ़ लाड़काने ज़िले कमर शहदादकोट ज़िले में काफ़ी माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू पहुता ऐं अदा मोहम्मद अयाज़ उमरो साहब जी जेतिरी ॻाल्हि कजे त तमामु घटि आहे। तमामु मोतबर माण्हू हो, साईं जी जो पुटु हो, उस्ताद ख़ुदा बख़्श हो, त अधु असांजे शहर जो असांजी उमिरि वारे सभिनी उस्ताद बि हो। तमामु भलो माण्हू हो, बिरादरी लाइ ओड़े पाड़े लाइ जेके बि हिन भली सियासत लाड़कण में कंदो हो, लेकिन जेके नौकरियूं ॾिनई, जेके स्कीमूं हिते ॾिनई, कब्रिस्तान ठाहिराई तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे, विसरण जहिड़ो न आहे। मोहम्मद अयाज़ उमरो साहब जहिड़ी शख़्सियत सदियुनि में अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थींदियूं आहिनि ऐं मोहम्मद अयाज़ उमरो साहब जे वञण खां पोइ असांखे अहसासु थियो आहे त असां जेके पीपल्स पार्टी जा जेके ग्रास रूट जा वर्कर आहियूं, जेके असांखे इम्पोर्टेंस या जेका असांखे रिस्पेक्ट मिलंदी आहे अयाज़ उमरो साहब वटां, हींअर उहा नथी मिले असांखे। मुसलसल जिद्दोजहद जो नालो आहे, जिन ग्रास रूट खां वठी महिनत कई, जाखोड़ कई ऐं मोहम्मद अयाज़ उमरो जन इज़त जो नालो आहिनि, एहतराम जो नालो आहिनि, जेके आवाम जे दिलनि में, ग़रीबनि जे दिलनि में हमेशह जे लाइ अमर थी चुका आहिनि। ऐं साईं जन जूं ख़िदमतूं न सिर्फ़ु पंहिंजा बल्कि जेको मुखालिफ़ आहिनि उहे बि जेको आहे उनजी तस्दीक़ कनि पिया। ऐं साईं मोहम्मद अयाज़ उमरो साहब जन महरान जे गजगोड़ जेतिरी ताक़त रखंदा हुआ ऐं सिंध असेंबली जे ऐवाननि में या सिंध असेंबली जे फ्लोर ते जॾहिं उहे ॻाल्हाईंदा हुआ त उन्हनि जा जेके सियासी हरीफ़ हूंदा हुआ, मुखालिफ़ हूंदा हुआ, उहे बि उन्हनि खे जेको आहे सो मान ॾींदा हुआ। रोज़गार जे लाइ माण्हू केॾो परेशान आहिनि ऐं माण्हुनि जा मसइला केॾा वधंदा ॾींहों ॾींहुं, महांगाई, बेरोज़गारी ऐं ॿिया केतिरा ई अहिड़ा माना आहिनि मसाइला जेके माण्हू हल करण लाइ परेशान आहिनि, कॾहिं कंहिंजे दर ते, कॾहिं कंहिंजे दर ते, कॾहिं कंहिंजे दर ते। पर साईं अयाज़ उमरो साहब मरहूम उहो हिकु शख़्स राति जो 2 बजे बि हुनजो कोई दर खड़काईंदो हो त जी बिस्मिल्लाह करे उन्हनि खे ऐं उन महिल उन्हनि जी दादरसी कंदो हो, इन्हनि जे मसइले हल करण जी पूरी कोशिशि कंदो हो। पर अदायत सां जेके ग़रीबनि जूं मुहबतूं, जेके अदायत जे हिन दुनिया जे विछोड़े खां पोइ बेहोश थी करे किरण, इहा हिकिड़ी वॾी मुहबत जो इज़हार हो। ऐं अदायत खे असां ही दुनिया तो ज़रूर छड़ी आहे न, पर दिलनि मां कंहिंजे मां नाहे निकितो। नाज़रीन, वरसी तकरीब में मौजूद अॻवाननि जा मां वीचार ॿुधा। कैमरामैन फिदा हुसैन जाफ़रीअ सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान TV न्यूज़ शहदादकोट।